त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल जे वाइस चेयरमैन जे क़त्ल जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सैयद ख़ालिद रज़ा जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार पिणु कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल जे वाइस चेयरमैन जे क़त्ल जो नोटिस वरितो वियो आहे। खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सैयद ख़ालिद रज़ा जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार पिणु कयो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल जे वाइस चेयरमैन जे क़त्ल जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सैयद ख़ालिद रज़ा जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार पिणु कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल जे वाइस चेयरमैन जे क़त्ल जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। CNTV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ आगाह कजो, मुराद अली शाह तरफ़ां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल जे वाइस चेयरमैन जे क़त्ल जो नोटिस वरितो वियो आहे। छा तफ़सील आहे हिन बाबति? इशफाक सिंधे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जेको प्राइवेट स्कूल्स जे हवाले सां जेको फेडरेशन आहे उनजो वाइस चेयरमैन सैयद ख़ालिद रज़ा उनजे क़त्ल जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। केस गुलिस्तान जौहर में कल राति मज़ाहिमत ते क़त्ल कयो वियो। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां वाक़े जी रिपोर्ट तलब कई आहे ऐं सैयद ख़ालिद रज़ा जे क़त्ल ते ॾुख जो बि इज़हार कयो आहे। सैयद ख़ालिद रज़ा प्राइवेट स्कूल फेडरेशन जो जेको न सिर्फ़ु अॻुवाण हुयो बल्कि कल घर जेको गुलिस्तान जौहर में आहे उते खाणसपुर जी कोशिश कई हुई। अहिड़ी तरह सां मज़ाहिमत थियण खां पोइ केस वाक़े में क़त्ल कयो वियो ऐं केस फौरी तौर ते अस्पताल नयो वियो, पर गोली खेसि दिमाग़ में लॻण सबबु फौरी तौर ते न सिर्फ़ु फोत थी चुको हो बल्कि उहो जानबर न थी सघियो। वाक़े ख़िलाफ़ निजी जेके स्कूलूं आहिनि उन्हनि पारां पिणु एहतजाज जो पिणु सॾिनो वियो ऐं मजमूई जेका सूरत हाल हिन हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब कई आहे। फयाज़ कुरैशी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।